भारतीय हिमायती हफ्ता दहशतगर्दनि जो बलूचिस्तान में स्कूली बस ते वार 3 शागिर्द समेत 5 ॼणा शहीद, केतिराई ज़ख़्मी। खुस्तार में दहशतगर्दनि स्कूली बस ते हमलो कयो। ISPR जो चवणु आहे त दहशतगर्दनि जे हमले में केतिराई ॿार ज़ख़्मी थिया आहिनि। मासूम जाननि खे निशानो बणाइण संगीन दहशतगर्दी आहे। हमले जी रिथाबंदी भारतीय दहशतगर्द रियासत कई। हमले जी रिथाबंदी कंदड़नि खे इंसाफ़ जे कटहरे में आंदो वेंदो। खुस्तार धमाके बाद वज़ीर आज़म शहबाज शरीफ हंगामी दौरे ते क्वेटा पहुतल। वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ मोहसिन नक़वी ऐं तारड़ विसाण सां गॾु क्वेटा पहुता। फील्ड मार्शल सईद आसिम मुनीर बि थोरी देर बाद क्वेटा पहुचंदो। वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल खे खुस्तार बस हमले बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। सियासी ऐं फ़ौजी क़यादत खुस्तार बस धमाके में ज़ख़्मियुनि जी इयादत बि कंदी। खुस्तार हमले बाबत इंटेलिजेंस रिपोर्ट हुई। धमाको आपघाती न पर रिमोट कंट्रोल छो हो। मासूम ॿारनि खे निशानो बणाईंदड़ इंसानियत जा दुश्मन आहिनि। भारत वाइड़ा में मासूम ॿारनि खे निशानो पियो बणाए। हाणे फ़ैसिलो करणो पवंदो। ख़ामोश तमाशाई जो किरदारु न हूंदो। रियासत सभु कुझु करे सघे थी। वाइदो आहे त बलूचिस्तान में अमन वापसि ईंदो। बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं, पाकिस्तानी क़ौम ऐं फ़ौज भारतीय साज़िशुनि ख़िलाफ़ मुतहद आहे। दहशतगर्दनि वटि एतिरी सघ नाहे, खेनि चूंडे चूंडे मारे सघूं था। भारत बलूचिस्तान में दहशतगर्दी कराए रहियो आहे। भारत जो मकरू चहिरो दुनिया ॾों वाइखो कंदासीं। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं घरू वज़ीर मोहसिन नक़वी तरफ़ां खुस्तार में स्कूली बस ते भारतीय सरपरस्तीअ में कमु कंदड़ दहशतगर्दनि जे हमले जी मज़म्मत। सदर, वज़ीर आज़म ऐं घरू वज़ीर पारां शहीद थी वियल ॿारनि जे वालिदेन सां ॾुख ऐं हमदर्दीअ जो इज़हार। ज़ख़्मियुनि खे तरजीही बुनियाद ते तुर्त तिबी इमदाद फ़राहम करण जी हिदायत। स्कूल वेंदड़ ॿारनि ते हमलो इंसानियत खे लॼाईंदड़ ऐं किरियल ॾोह आहे। भारत पाकिस्तान ख़िलाफ़ दहशतगर्दी जी हिमायत में मुलविस आहे। भारत जे हिमायती दहशतगर्दी जो मुकमल ख़ात्मो आंदो वेंदो। सदर आसिफ अली ज़रदारी जो ऐलान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त भारतीय सरपरस्ती में दहशतगर्दनि जो शागिर्दनि ते हमलो तालीम दुश्मनी जो चिटो सबूत आहे। दहशतगर्दनि स्कूली बस ते हमलो करे बेहसी जूं हदूं पार करे छॾियूं। भारतीय सरपरस्तीअ में पलिजंदड़ दहशतगर्दनि खे अंजाम ताईं पहुचाए साह पटींदासीं। दहशतगर्दनि जे नापाक इरादनि खे मिटीअ में मिलाइण में का कसर न छॾी वञे। ॿारनि खे निशानो बणाईंदड़नि खे अंजाम ताईं पहुचायो वेंदो। हुकूमत ऐं सिक्योरिटी फोर्सिस दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरज़म ऐं मुतहद आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह, गवर्नर कामरान टेसूरी, सीनियर सूबाई वज़ीर शरजील इनाम मेमून, घरू वज़ीर ज़ियाल हसन लंचार पारां खुस्तार धमाके जी मज़म्मत। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त इंसानियत दुश्मन कॾहिं बि पंहिंजनि नापाक मक़सदनि में कामयाब न थींदा। सिंध हुकूमत ॾुख जी हिन घड़ी में मुतासिर ख़ानदाननि सां गॾु आहे। वॾे वज़ीर पारां खुस्तार वाक़िए में शहीद थियल 4 ॿारनि जे ख़ानदाननि सां ताज़ियत जो इज़हार। ज़ख़्मियुनि जी जल्द सिहतयाबी हले दुआ। भारत कूड़े बयाने जी बुनियाद ते भाउ सां खेॾी रहियो आहे। असां सदाईं जंग लाइ तयारु आहियूं। जेकॾहिं जंग घुरिजे त पोइ जंगी सही। पाक फ़ौज जे तर्जुमान लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो त पाकिस्तान ऐं भारत विच में एटमी जंग रुॻो बेवकूफ़ी हूंदी। हीउ उहो रस्तो आहे जेको ॿिन्ही मुल्कनि लाइ गॾियल तबाही जो सबबु बणिजंदो। पाकिस्तान अमन जो ख़्वाहिशमंद आहे, पर जेकॾहिं जंग मड़ी वई त उन लाइ बि हर वक़्तु तयारु आहियूं। पाक फ़ौज जो उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े मीर अली में 19 मई ते पेश आयल वाक़िए ते मौक़िफ़ साम्हूं अची वियो। ISPR मूजिबि 19 मई ते मीर अली में अफ़सोस जोॻे वाक़िए में सिविलियन जो जानी नुक़सानु थियो। मीर अली में बुज़दिलानी कार्रवाई पुठियां भारतीय सरपरस्ती में कमु कंदड़ ख़ारिजी मुलविस आहिनि। कुझु दुरनि तरफ़ां सिक्योरिटी फोर्सिस ते हथ ठोकिया इल्ज़ाम हया पिया वञनि। इल्ज़ामनि जे जवाब में फ़ौरी तौर ते वाक़िए जी गॾियल जांच जी शुरूआत कई वई।
ख़ारजी सिविल नाइकन के इंसानी ढाल तौर इस्तेमाल करे रहिया आहिनि। इंसानी अफ़सोस वाक़े में मुलविस ॾोहारनि खे इंसाफ़ जे कटण में आंदो वेंदो। जंग दौरान इसराइल भारत जी खूब मदद कई। जंग का पहिरियां इसराइल में 150 तरबियत याफ्ता मानू भारत पहुता। भारत श्रीनगर समेत ॿियनि हंधनि ते इसराइली हथियार इस्तेमाल कया। सीनियर सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त आर्मी चीफ खे फील्ड मार्शल बणाइण जो फ़ैसिलो संदसि जो हो। को बि फ़ैसिलो करण खां पहिरियां हू नवाज़ शरीफ़ सां बि मुशावरत कंदो आहे। जंग मुस्तक़िल हल नाहे, चटादार अमुनी महफ़ूज़ मुस्तक़बिल जी ज़मानत आहे। भारत सां कश्मीर, पाणी, वापार ऐं दहशतगर्दी ते ॻाल्हियूं थींदियूं, पर हिंदुस्तान कंहिं टे मुल्क में ॻाल्हियुनि ते राज़ी न आहे। कंहिं टे मुल्क में ॻाल्हियूं करण जो फ़ैसिलो सुठो थी सघे थो। भारत ने ये इल्ज़ामात बेबुनियाद झूठे इल्ज़ामात पाकिस्तान पे लगाए थे तो फौरी तौर पे वज़ीर आज़म साहब ने एक इम्पार्शल इंक्वायरी का ऑफर दिया, इसलिए कि भारत का जो इल्ज़ाम था वो झूठ पे मबनी था, तो वो उन्होंने इस इन्वेस्टिगेशन के पेशकश से इस पूरा जंग के दौरान पाकिस्तान वाज नॉट द अग्रेसर, हमने अपने आप का दिफा किया। यही वजह है कि मीडिया में, इंटरनेशनल मीडिया में और बैनुल अक़वामी सतह पे पाकिस्तान को ये पज़ीराई मिली है, इसलिए कि हम सच के साथ खड़े हैं, अमन के साथ खड़े। पाकिस्तान ऐं भारत जोहरी ताक़तूं आहिनि। जंग लॻी त असर ॿिनि मुल्कनि ताईं महदूद न रहंदा। कश्मीर दहशतगर्दी ऐं पाणी मसइले जो हल कढण खां सवाइ अमन क़ाइमु नथो थी सघे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त मुख़्तलिफ़ मुल्कनि में वञी पाकिस्तान जो मौक़िफ़ उजागर कंदुसि। पाकिस्तान सच ऐं अमन सां गॾु बीठो आहे। भारती मौक़िफ़ जो बुनियाद कूड़ ऐं नफ़रत ऐं विरहाङे ते ॿधलु आहे। खिते खे दहशतगर्दी खां पाक करण जो को हल कढणो पवंदो। IMF जो सूबनि खां ख़र्च घटाइण जो मुतालबो। बजट हदफ़नि ते सलाह मशवरा जारी। ज़रियनि मूजिबि अञा ताईं IMF सां कंहिं बि शर्त ते इतफ़ाक़ न थियो आहे। IMF खे डेटा फ़राहम कयो वियो आहे ऐं उन सां लाॻापियल सवालनि जा जवाब ॾिना पिया वञनि। IMF खे मुआशी बहालीअ लाइ मुख़्तलिफ़ शोबनि में टैक्स रियायतूं ॾियण जी दरख़्वास्त कई वई आहे। क़ौमी असेंबली जे पाणी मामलनि बाबति कमेटी जो इजलास। वाबडा चेयरमैन वॾो डैम ठाहिण जी तजवीज़ ॾेई छॾी। इजलास में सिंध ताश मुआहिदे बाबति ब्रीफिंग ॾींदे वाबडा चेयरमैन सज्जाद गनी ॿुधायो त हिन वक़्तु मुल्क में पाणीअ जी 21% खोट आहे। पाकिस्तान तरफ़ ईंदड़ दरियाहनि जो 20% भारत जे हदनि में अचे थो। मुल्क खे वॾे डैम जी सख़्त ज़रूरत आहे। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर के मान में GHQ में तकरीब। गार्ड ऑफ ऑनर पेश। ISPR मूजिब फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर शहीदन की यादगारन ते हाज़िरी भरी, भेटा पेश कई। शहीदन की यादगारन ते गुल रखिया ऐं फाते पढ़ी। गंबड़वासी अब्दुर्रहमान चांडियो गोठी मां अगवा। संदसि बाज़ियाबीअ लाइ वारसनि खां 2 करोड़ रुपया भुंग तलब। धाड़ियल अब्दुर्रहमान खे पंजाब वेंदे घोटकी मां अगवा करे विया। वारसनि जो चवणु आहे त अब्दुर्रहमान चांडियो मालिकनि खे शोरूम ते गाॾियूं पहुचाईंदो आहे। धाड़ियलनि संदसि बाज़ियाबीअ लाइ 2 करोड़ रुपया भुंग तलब कयो आहे। मिसकिन आहियूं, भुंग नथा भरे सघूं, मुग़वी खे बाज़ियाब करायो वञे।
ऐं ठटे में 5 मील मोरी भरिसां हिंगोरा बिरादरीअ जे बिंदुरनि में छेड़ो, हिकु ॼणो क़तल। जहिड़े दौरान गोलियूं लॻण सबबि रहीम बख़्श ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिथे हुन दम धणीअ हवाले कयो।